हाँ रे यार, बिल्कुल। पर अब याद थी जवानी में कणक जी भरल बोरी चक सां खणी वेंदा हुआसीं। हा याद अथई न? हा तुझे कहाण हाणे हाणे त कणक जो दाणो भी चॿारण जे लाइ कोन थो मिले। उहे ॾींहं उहे शींहं वयो वक़्तु गुज़री यारड़ा, हाणे त पीढ़ीअ खे पिया था पिटियो। इहा पिटण ऐं पिनण जी आदत तोखे उन वक़्त बि हुई, हा न? यारड़ा तो वटि इहो महीनो त हर वक़्तु मुंहिंजे लाइ ठहियो पियो आहे। इहे महीना न ॾींदो कर, मां तो वटि पिनण लाइ त कॾहिं बि कोन आयो आहियां न। सफ़ा को भूख आई वियो। अरे भोगड़ा तो कया या भोगन में भूंडो ॾेई थो विझे पांधी खान। यारड़ा सफ़ा ईअं भोगन में नाराज तो थी वञे। यारड़ा तुम्हारा ये भोग जेके न, ये मुझो अंदर झीरे था विझनि। हेॾे मुंहिंजे ई घर में वेही मूंखे तो पियो दड़का दी पेनू किथां जा। तूं भी हाणे एतिरो मथे ते न चढ़ो। मां तो वटि मिड़े टाइम टारण जे लाइ ईंदो आहियां। तूं वरी खणी तो पुछ कंडे ते रखी रख पंहिंजी या पाण वटि या पंहिंजो महल जहिड़ो घर। अरे हे घर मूंखे आहे त सही, तो वटि पत्थर जो कानो बि कोन्हे। अरे मूं वटि आहे त सही न ही घर बि। अरे चुची ॾियां तुंहिंजे घर खे। अरे हलो हलो वाइदो थो करियां त मां वरी तुंहिंजे घर ॾांहुं अखि टेडी करे बि कोन ॾिसंदोसि। हा ॿुध, इहो न जेको तूं पंहिंजे घर ते ऐं पंहिंजे इन थोरी घणी मिल्कियत ते तूं पंहिंजो तकबुर कयो आहे न, इहो तकबुर अलाह खे मंज़ूर कोन अथई, उनखे चङो कोन थो लॻई। अलाह जो चवणु आहे, अलाह जो चवणु आहे त पुटनि ऐं दौलत ते तकबुर न कजे, वॾो आयो आहे। तो नहीं चुप करके अबा हिकड़े सेठ साहब जी घर वाली थी भई अभी बात सो उन जी खिदमत कदे। अबा 15,000 महीनो मिलंदसी। हा अरे बुढ़ी न तो मरे, मां न पिनो तेन न्याणीअ खे पराए बेल पे लाइ तो मोकिले।
अरे न्याणीअ जो ॿार आहे, किथे को खुलम नथी पए। तूं तूं नंढो ॾोढो आहीं, पघर वाह पोरियो कर। अरे थी धन ॿार खां परायूं दखियूं दुआरींदे। हा साईं, मेहनत मेहणो ऐं मज़दूरी पारा तो। खबर थी हुन शादी करण जो भी वचन कयो आ। मुखे ही वचन विछोड़े जो वठ तो लगे मिठी। मुखे ये गाल समझ में नथी अचे तुझे पीउ खे असांजे मथां गाका कीअं अची वियो। मिठा हो पीउ आ मुंहिंजो। ॾिस हिक न हिक ॾींहुं एहसास त थियणो होसि न, सो थी वयसि। ऐं चरिया पंहिंजी मोहबत ते भरोसो रख। तुझी मोहबत ते केड़ो कमीनो भरोसो कोन थो करे, पर मिठी डिॼा पंहिंजे मुक़द रखो थो त किथे कान्हे लॻो मूंसां को कीस न करे विझे। मिठा भल मुक़दर असांजो दुश्मन छो न थी पवे, पर मां मुक़दर जा सभु ज़ंजीर टोड़े तुंहिंजे काण क़बर खां बि उथी ईंदसि। ऐं केड़ो मां सफ़ा दूर थी वञा, इते ई त वञा थी। हर जुमे ते मां वापसि ईंदसि। ऐं ॾिस ईअं मूंखां मुंहिंजो थी न मोकिलाए, मूंखां मुर्की मोकिलाए। ॾिस मां ख़ुशियूं थी ख़रीद करण वञा, इहो मुंहिंजो थी मूंखां न मोकिलाए। मिठी हलिया बाबा, सेठ साहब इंतजार कंदो हूंदो। हलिया बा हलिया। चाचा मुझे मिठी जी पारा तो दे चाचा। अल्लाह के पारा था, अल्लाह के पारा। हलिया बा हलिया हलिया हलिया। मिठा इहो जाड़ जियण खां ज़हर पियण इहो नाहे मरण ॿियो छा जैसा
दिलड़ी लगी यार माण्हू त माण्हू जा पुट ई न आहिनि सॼी ज़िंदगी जीअण आया आहिनि अलाए छा या सॼी ज़िंदगी जीअण जो ठीको कयो अथनि बाबा जेको ॼाओ आहे सो मरंदो त ज़रूर न कीअं मिठा ॾे हवालो नाने जो भला नाने जो छा थियो छो छा वरी छा थियो आहे हा मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त ॾाढो नानो मरिया तो हालो हयातो आहे जा कमु पूरो थियुसि त खावास कांध पोइ ख़ुदा जी का मार पवई ॾाढो सिगो सलामत अंदरि वेठो आहे तोखे भला छो लॻी आहे मरी वियो आहे बुख में नानो मरे त बि ढव हणा नानो बि नथो मरे ख़ुदा जो कसम अलाए छा थियो आहे ॻोठारनि खे अॻे महीने महीने में टे ॾींहं मरदा हलंदा ढेर थींदा वेंदा लाशनि जा कांध पिया भत भाई खाई खाई टारज़न जो पुट थी वियो में हाणे त सफ़ा बुख अचे निपोड़े छॾियो आहे क़ुरान जी मार पैसे अञा पियो थो वाण वटे लॻे थो त हे सीज़न बि कढी वेंदो हिन जे कांध पे खाइण में अञा देर आहे अरे कहिड़ो आ छोरा हाँ नाना नाना बस अम्मा वीचारी सॼी रात निंड न कई है हेॾे पासो वाराए अब्बा हिन पासे पासो वाराए अब्बा ठका चंबो मुंहिंजे बूथ में अरे निभागा वञी मुंहिंजे पीउ खे ॾिसी आबता मरी वञे दिलि में पोइ चवां त रब खे रोज़ तो सॾियां त मरे मरे कान्हे थो सो चिमता जी नाने मरिया त के ॾिसी अचां नाना ख़ुशि लॻो पियो आहे न हाय है ये थियुनि जा आंडा जेके पीउ ऐं माउ खे संभालनि बाक़ी तो जहिड़े लानतीअ खे मुंहिंजो कहिड़ो ओनो आहे न नाना कीअं न आहे नाना ॾिस न तुंहिंजी उमिरि जे माण्हुनि जो अॼुकल्ह भरोसो बि कान्हे हो चाचो निहाल ॾिस हा बाबा घर आयो अथई घर वारी टे मानियूं सॼियूं सारियूं आॾो रखियसि बिड़के वियो हाँ टई मानियूं चट वरी उथियो अथई उथी वञी नलके ते हथ बि धोता अथई वज़ू बि कयो अथई वरी सिधो वियो थी मस्जिद हा निमाज़ी त आहे वीचारो जीअं ई मस्जिद में निमाज़ पढ़ी वरी मोटी जीअं ई दर खां मस्जिद खां पेर ॿाहिरि कढियई पोइ छा थियो निहाल खे अड़े भौंकु छोरा छा वरी छा थियुसि ॾिठई त चौपल जो पादर कान्हे ना लत ई खोड़ अथई छोरा मां सम्झो त निहाल वियो अलाए छा ओ नाना हिकु त 10 रुपया वर में आहिनि उहे बि किरी किरी था पवनि ओ नाना अहिड़ा भाग मुंहिंजा काथे जो निहाल मरंदो ऐं पंहिंजो कांधपो मूंखे खाराईंदो अञा जीअरो आहे ॾिस या नाना केॾी ब्याज बि आहे हा ख़बर बि अथसि त मुंहिंजो गुज़र सफ़र इन मानी ते आहे पोइ मरण में एॾी देरि हा ओड़े यार बेली मरण में देर न कजे पर आहे त सभु कुझु अलाह जे वस न अल्लाह जे वस में आहे नाना पर तव्हां बि त हिमत ॾेखारियो न अबा दुआ कर त मां मरां पुट पर मुंहिंजे मरण सां तव्हां जहिड़नि जो को भलो न थींदो अबा न थींदो छो नाना अबा मुंहिंजी खेर खेरिया त केरु कंदो पुट मुंहिंजे लाइ त सखणी दुआ ई थी सघे ओ नाना दुआ बि सखणी पारा ते जे मिसल थई मुंहिंजा नाना मिठड़ा हाय हाय अल्लाह जन्नत में जाए ॾेस अलाए न ॾेस वॾेरे किरण खे हाय हाय जो कांध पो थियुसि मुंहिंजी ज़ारी मुंहिंजी तोबा अहिड़ो कांध पो मुंहिंजे 7 पीढ़ियुनि न खाधो छा त कुहट कुसल पिया छा त छेला देग में रझनि पिया नाना मां बि घटि न कई मासी 16 बाटड़ा गोश्त या खाधा मासी 17 में हथ विधुम त हिकिड़े चंबो हुयो नज़र में अकाॾे विधो
हाणे नाना तुंहिंजो छा प्रोग्राम आहे कॾहिं तूं हलण वारी करी हा यार मां बि सोचां थो त पंहिंजो प्रोग्राम तोखे यार पाई छॾियां सत को वञाए बसि मर त ड्रव हणा पंहिंजो ओ नाना अंधा कहर पहुती कानी लॻंदई हरी भॾर तूं रे असांजा कांत पा खाईंदे हा भी उतड़े हा ही उत हेॾे काथे हा छोरा हा भी त मां तो तुंहिंजो कांध पोखारायां सॼे ॻोठ वारनि खे वह काॾे हा ख़बर आहे तूं कहिड़ो बिल्लो हा भी हा भी काॾे वञा हथ अच त मां थो तुंहिंजो कांध पोखां वियो काॾे हेॾे हेॾे हिते त न आहे हा काॾे वियो पक हेठि वेठो आहे काथे भी कांध पातो खाए भी अच भला अच भला भी हाँ कांध पातो खाए असांजा भी त वए काॾे कांध पा काथे आ भी आहे काथे अॼु हथ अच तूं तोखे शर्म नथो अचेड़े हे औलाद जो वॾनि जा तो कांध पा खाए आहे काथे हथ अच अॼु मां तोखे अहिड़ी सिख तरींदुसि हे अंधो आहे अल्लाह अखियूं ॿियूं बि त पोइ जेके रहल थी बि कढ थी भी कहाणी मां फाथो आहे नालो न आहे दुश्मन भी तूं बक कंदे मां कोन छॾी वयो अरे छोरा यहाँ फाड़ियो हई निभागा अल्लाह अल्लाह हे अजोका नंढा बा हे अजोका नंढा अल्लाह अल्लाह हे अजोका नंढा अरे ना लत का पवंदई छोरा ना लत पवंदई मुंहिंजो यहाँ फाड़ियो हई निभागा यहाँ फाड़ियो हई बीह मां अचां तोखे कुट को खारायां तो घर अची साबुल खे चई बीह अरे नाने सां मज़ाकू अहिड़ो ज़ुल्म अहिड़ो कार यार जमाल छोकर जी पारत थई ऐं हा ॿुधो इहा हिकिड़ी ख़बर तोखे ॿी मूंखे ॿियो कंहिंखे बिड़क बि न पवे अरे चरिया कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी तूं परेशान न थी आए तुंहिंजे लाइ कुझु पैसा आंदा आहिनि घणा आहिनि पूरा 50,000 50,000 तोखे चयो न हाशिम तूं अमीर सम्झो अमीर महीननि में न ॾींहंनि में हा पर यार जे हिकिड़ो कमु करी त अगरि तूं पीउ खे मञाए वई न सच पुछी त तूं वॾो अमीर यार असुल सफ़ा कोशिश में आया आहिनि पर अबो मञे ई नथो मञी थो अहिड़ो मञी थो जहिड़ो मञण जो हक़ हूंदो आहे तोखे चयोमि न घटि न करेसि बस यार वॾी कोशिश कई अथऊं जेकॾहिं न अबो मञी पोइ बस सही पोइ त पऊं ॿार हाणे ॻाल्हि ॿुध हा अॼु त तोखे रंगीन दुनिया जो मज़ो ॾेखारिया जिते सुकून ॾींहं जो ॿुधो थी न बल्ब वरंदा आहिनि हा बल्ब वाह रे वाह हिकु चकर हलंदे न ॿीहर तूं वापसि चवंदे त वञाई हा त पोइ हलूं न यार हलूं न पोइ अचु न हलूं न पोइ
मरे ही न थो कहर क़ुरान जो पैस अबो हणी भडरी भॼी वई अथई ॾे हवाल मिठा नानो मोजा कलंदर कठे काढे अरे छो मरे छो मरे हा सही छो मरे हिकु त तुंहिंजी ॾिसंदो आहे न शिकिल त मूंखे असुली न वणंदी आहे छो मरे हिन हिन जी उमिरि जा जेके आहिनि न भोला बि मरी विया अरे नाने कांव जी हॾी खाधी आहे तूं मरे ई नथो जाले काले ॾिस त 100 माण्हू गॾु था मरनि पिशावर में बम लॻे त दुफ 100 माण्हू चट वॾी बहारी लॻी पई आहे दिलि खे चए त एॾे वञा कोफ्ता बि हूंदा कुकरनि जा पीस बि हूंदा वञे एॾे ड्राउ कयां त पोइ वञ कंहिं रोकियो अथई हा साईं ओॾे वञा धारनि जा कांच पा खावां माण्हू मूंखे थुकूं न लॻा बाक़ी साईं तो पंहिंजा कुर्ब न कजो ओॾे वञ मेणा ॾींदा माण्हू मेणा त पर जे ॻोठ वेठो छो नथो माण्हू खे मारे वञी कोटिया पिशावर जा त कांच पा खाए बस छॾ ॻोठारनि खे सुको भत खाई खाई मरी वियो हाणे पिशावर वञ न कजां इहो ग़लति कमु लॻी बम त तोरो कांध ॿोॾियां खाई अथई हा बसि सही आहे नाने लाइ इंतज़ार थो कयां जेतिरा ॾींहं नानो इंतज़ार कराईंदो ओतिरा पातड़ा भतरा खाईंदोमांसि हे ॾिस ॾाढी आहे छो मरे छाकाणि मरे इहो सही नानो जेको आहे न अहिड़ो फोटू आहे जेको हिते हणी छॾे छॾ त मरे त जान छुटे पियो सरदा जियो नशीला नैण गजा हो नशा ॾेई तन त छॾिया चाचा आशमा ॾाढो था मिठी किथे आहे तो चयो न त मां जुमे जुमे ते मिठी खे वठी ईंदुसि मिठी किथे आहे चाचा मिठी कहिड़ी मिठी मिठी अरे मिठी खे मक्खियूं खाई वयूं मिठी चाचा आशमा ये शाबा पकी हाँ मां तो क्या तो ॿुधां तोखे खुदा जो वास्तो आहे ॿुधाए त मुंहिंजी मिठी किथे आहे मां तोखे पहिरियों दफ़ो चाचा आशमा ॿुधाए त मुंहिंजी मिठी किथे आहे मिठी किथे आहे मिठी किथे आहे वञी ॻोल्हे पंहिंजी मिठी खे असांखे कहिड़ी ख़बर तुंहिंजी मिठी किथे आहे ॾाढो पियो सरदा जियो मिठी धन्यवाद चाचा मुझे जगह विकिणी आयो उन जा वजूद पर तो उन जे वजूद खे नाहे विकिणियो अरे पंहिंजी इज़त त गैरत लज खे बेगरत बणिजी विकी आयो आहे किस्म जो पी आई तू पापी पलीद इंसान कड़े किस्म जो पी आई अम्मा जुल्म ने लाग करे किस करे तेरे मुसा कहरु करे तेरे मुसा बोल मिठा ॾाढो मूंखे बोल अबा मिठा इन कपूर मोइनो बोल मूंखे छा थियो पुटु छा थियो ॾाढा ज़ुल्म थी विया ॾाढा छा थियो ओ कपूर मुंहिंजी मिठी खे पढ़ायो अथई ॾाढा छा बस बस दबाया अथई मुंहिंजी मिठी बस इहो कारी असां खां अञा कहिड़ा पलांद वठंदो कहिड़ा पलांद वठंदो मूं ॿुधो त नाग पंहिंजा बच्चा खाईंदो आहे पर के पापी इंसान बुख खां बदहाल थी करे
पंहिंजे ई रत जा ढुक भरींदा आहिनि, पंहिंजा ई बच्चा खपाए खाई वेंदा आहिनि, खाई वेंदा आहिनि। ही कहिड़ा कारीगर आहिनि जेके इन सोन वरनी सिंधु धरतीअ जे सीने ते सुरी असांजूं कुखियूं कखे रहिया आहिनि। ही कहिड़ा राकास आहिनि जेके असां पोयो करण वारनि जूं कुखियूं बघड़ भंजी फाड़े था विझनि पिया। हिन भिठाईअ जी भूमि ते ही कहिड़ा बांदर अची आबाद थिया आहिनि जेके सिंध जो सुकून मिटाइण जा सांभा था कनि। असां मोहन जे माग वारा छो एतिरा वॾा ऐं मजबूर आहियूं? छो असांजूं न्याणियूं विकियूं थियूं वञनि, न्याणियुनि खे कारो करे कुठो थो वञे पियो। अड़े को आहे, अड़े को आहे, आहे को, अड़े को आहे, आहे को जेको असांजे फटनि ते पहाड़ रखे। अड़े को आहे जेको असांजे फटनि ते पहाड़ रखे, पहाड़ रखे। को बि कोन्हे, सब असांजो तमाशो ॾिसण में पूरा, सब असां गुदामनि जो तमाशो ॾिसण में पूरा। दादा 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 मूंखे मुंहिंजी मिठी घुराए ॾे दादा, न त मां मरी वेंदो साईं। दादा मिठा दादा मूंखे मिठा न